नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे करड़ा मां ख़बर ॾींदा हलूं त करड़ा प्रेस क्लब आॾो صحافين सिविल सोसाइटी पारां बेदर्दी सां क़त्ल कयल अजय लवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। इन मौक़े ते करड़ा प्रेस क्लब ते एहतजाज कंदे صحافين हुसैन अली फुल, मोहम्मद यासीन जामरी, इदरीस फुल, सज्जाद सुमरो, मक़सूद फुल, इब्राहिम फुल ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त صحافين ते हर रोज़ ज़ुल्म जा पहाड़ किराया वञनि था। हर ईंदड़ ॾींहुं صحافين लाइ परेशानियुनि ऐं मुसीबतनि में इज़ाफ़ो करे थो। ताज़ो हक़ सच लिखण तां सालिया पट जे सीनियर सहाफ़ी अजय लवाणी खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। इन जो ॾोह सिर्फ़ इहो ई हो त हिन हमेशह ग़रीब ऐं मज़लूमनि जो आवाज़ बुलंद कयो आहे, जंहिं जी सज़ा हिन खे गोलियुनि जी सूरत में मिली आहे। हिननि वधीक चयो, जेसीं ताईं अजय लवाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं सुख सां साह न खणंदासीं। सिंध हुकूमत इंटेलिजेंस इदारनि खे घुर्जे त फौरी तौर कार्रवाई करे बेगुनाह क़त्ल थियल अजय जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। जेकॾहिं क़ातिल गिरफ़्तार न कया विया त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।